सोट तूं गाॾी कढ ऐं वञी सावल ख़ान खे वठी अच। सोट मां त चाहियां थो हमरा वठी वञी सावल खे ॿधे हिते खणी अचूं। न सोट, अञा झेड़े जो वक़्तु नाहे आयो। जॾहिं आयो न त पोइ ईअं ई कम। पर अञा कहिड़ो शक रहे थो जे तव्हां अञा बि सावल सां ॻाल्हियूं करण था चाहियो? सोट बाबा साईं चवंदो त हिन कुर्सी जो वज़न तव्हां बर्दाश्त न करे सघंदा। होश विञाए वेहंदो ऐं ग़लति फ़ैसिला कंदा। ऐं जॾहिं ग़लति फ़ैसिला थींदा त कोई हितां जो अमन बर्बाद थिए। ठीकु आहे सोट, जेका तव्हांजी मर्ज़ी। अच्छा बि सोट तूं अकेलो अबीब खे हिते रहण ॾे। ठीकु आहे सोट, जेका तव्हांजी मर्ज़ी। मावल साईं, असां हुते जेको कुझु ॾिठोसीं न उन मां त इहो ई थो लॻे त तव्हांजे मथां गोलियूं हलाइण वारो सावल ख़ान ई आहे। छा सावल ख़ान खे तो मुंहिंजे मथां फायर कंदे ॾिठो? उनजो रुख तव्हांजे ई तरफ़ हो ऐं हथियार बि हथ में हुओसि। एतिरो त मां बि ॾिसी चुको आहियां, पर पोइ बि तस्दीक करणु चाहियां थो त सावल ख़ान आख़िर मुंहिंजे मथां छो ऐं छा लाइ फायरिंग कई। आख़िर उहा वजह छा आहे? जॾहिं त असांजे विच में ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं, पोइ बि हू मुंहिंजे मथां फायरिंग छो कई? बसि इन ॻाल्हि जी तस्दीक करणी आहे। ॿी सावल खे घुराए। दिलावर, जेको बि कमु हुजे न असांखे ॿुधा। छा सावल असांखां ॾिनल आहे? बसि दिलावर बसि, तूं असांजे ओताक ते अची असांखे धमकाए नथो सघीं। इहो ॿुधी छॾ दिलावर, त ख़ौफ़ छा आहे ऐं उहो ख़ौफ़ माण्हुनि खे असां ॾेखारींदा आहियूं। इन करे सोट चाकर मथां तव्हां फायर कया। इहो असां मथां ग़लति इल्ज़ाम आहे। जेकॾहिं इहो ग़लति इल्ज़ाम आहे न त पोइ सावल असांखां लिके छो थो?